खसूसी मेहमान हज़रत किबला मुफ्ती मोहम्मद आरिफ सईदी भी पहुंची चुका है, अंदर वेठा है। इंशाअल्लाह उन्हनि जो भी खिताब थींदो, पर उन खां पहिरियां अवां सभई दोस्त असां सां गॾु पढ़ण ऐं ॿुधण में शामिल थियो। यकीनन ॿुधो त था, पर मां चाहींदुसि त अव्हां पढ़ण वारनि में भी शामिल थियो। बुलंद आवाज़ सां सुभान अल्लाह चओ, आका जे मथां दुरूद भी पढ़ो तो मदीने जो मीर मदीने शरीफ का डायरेक्ट तव्हां असां ते नज़र फरमाए। छो त अॼोकी महफ़िल साईं हाफ़िज़ सदरुद्दीन कासमी आका अलैहिस्सलातु वस्सलाम जे विलादत बासआदत जी खुशी में रखी आहे। यकीनन असां पंहिंजे झाती में अंदर में झाती पाए ॾिसूं था। असां जेकॾहिं को भत कयूं था या असां पंहिंजे ॿारनि जी ख़ुशी कयूं था, सते ॾींहं ते पंहिंजे पुट जी ख़ुशी कयूं था, यकीनन ईअं असां ख़ुशी न कंदा आहियूं। असांजे चेहरे ते मुर्क भी हूंदी आहे, असांजे जिस्म जे अंदर पावर भी हूंदो आहे, ऐं असांजो जिस्म जो हिकु हिकु उज़्व ज़ाहिर कंदो आहे त अल्लाह ताला असांखे अज़ीम नेमत अता फरमाई आहे, जो पुट जहिड़ी नेमत अता थी आहे। पर ही तो उहो महबूब आहे जंहिंजे लाइ रब करीम क़ुरान में कसम कया आहे। सब सुभान अल्लाह चवंदो त पोइ अॻिते हलंदुसि। अल्लाह ताला कॾहिं त महबूब जे सोहणे चेहरे खे ॾिसी फरमायो त वदुहा, ए सोहणे चेहरे वारा महबूब। कॾहिं मुस्तफ़ा जा ज़ुल्फ़ ॾिसी फरमायो त वल्लैल, ए मुंहिंजे सोहणे ज़ुल्फ़नि वारा महबूब। कॾहिं मुस्तफ़ा मक्के में घुमियो आहे त अल्लाह ताला फरमाए ला उक़सिमु बिहाज़ल बलद व अंत हिल्लुम बिहाज़ल बलद। ए महबूब, इने मक्के शहर जो कसम आहे। छा मौला मक्के में काबो आहे, इन जे करे कसम आहे। मक्के में हजर अस्वद आहे, इन जे करे कसम आहे। रब फरमाए थो त न, काबो भी आहे, हजर अस्वद भी आहे, व अंत हिल्लुम बिहाज़ल बलद। ए मुस्तफ़ा, मक्के जो कसम इन जे करे आहे जो महबूब तो चेहरो सोहो इने मक्के जे गले में घुमदो आहे। शुक्र अल्हम्दुलिल्लाह, आवाज कोई का वधियो आहे। वरी जॾहिं महबूब खाधो मुबारक खाधो, अल्लाह ताला फरमायो त वत्तीन वज़ैतून। ए मुंहिंजा महबूब, वत्तीन ऐं वज़ैतून जे खाधे वारा। वरी जॾहिं रब करीम मुस्तफ़ा के मोकिलियो, फरमायो त वमा अर्सलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। ए महबूब, पूरी कायनात जे लाइ रहमत बणाए मोकिलियो थो मैं। जॾहिं शान ऐं असमत अता कयईस, फरमाई त वरफ़अना लक ज़िक्रक। महबूब, ॿियनि जो ज़िक्र ॿिया बुलंद कनि, तुंहिंजो ज़िक्र मां रुख बुलंद करे छॾियो। अल्लाह ताला फरमाए लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन इज़ बअस फ़ीहिम रसूला। 1,24,000 कमोबेश नबी सगोरा अल्लाह ताला मोकिलिया आहिनि। हर हिक नबी जे उम्मत में बरगुज़ीदा बाना भी गुज़रिया आहिनि। हर हिक खे अल्लाह ताला अजीब व गरीब नेमतूं भी ॾिनियूं आहिनि, पर कंहिंखे ईअं न फरमाई। फरमाई त वइन तउद्दू निअमतल्लाहि ला तुहसूहा। जेकॾहिं मुंहिंजे नेमतुनि खे ॻणी दऊं, शुमारी न करे सघंदऊं। पर जॾहिं पंहिंजो महबूब अता फरमाई, जॾहिं मुस्तफ़ा अता फरमाई, फरमाई त लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन। सिर्फ मोमिननि जे मथां अहिड़ो त अज़ीम एहसान फरमायो आहे जो को महबूब केर कंहिंखे ॾेखारण लाइ राज़ी न आहे, पर मां रब थी करे पंहिंजो महबूब मोमिननि खे ॾेई छॾियो आहे। अॻिते हिकिड़ी ॻाल्हि सम्झाइण थो चाहियां। अल्लाह ताला फरमायो त रसूल ॾिनो थमांव मिन अनफुसिहिम। रसूल अहिड़ो ॾिनो थमांव जेको तव्हां मंझां आहे। पोइ घणा इन ते भुलिजी पिया, तव्हां मंझां महबूब असां जहिड़ो। अम्मा आयशा सिद्दीक़ा आका खां पुछी फ़ैसिलो फरमाए छॾियो।
बुलंद आवाज़ सां चओ। अम्मा आयशा सिद्दीक़ा जी अर्ज़ करे, या रसूल अल्लाह, अव्हां के पघर मुबारक ईंदो आहे, पघर अचण जी वजह छा है? आका था फरमाए, मिन अनफुसिहिम, अव्हां मझा जो आहियां, जीअं अव्हां के पघर ईंदो आहे तीअं मूं मुस्तफ़ा के भी पघर ईंदो आहे। वरी अर्ज़ थी करे, या रसूल अल्लाह, इहा त ॻाल्हि सही आहे, अव्हां के पघर ईंदो आहे, असां के भी पघर ईंदो आहे, उहो हिन जे करे जो मिन अनफुसिहिम, अव्हां असां मझा आहियो, पर महबूब अव्हां जे पघर मां खुशबू ईंदी आहे, उहो छाजे करे? महबूब फरमाईंदा, ए आयशा, अव्हां मझा आहियां, अव्हां जहिड़ो त न। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अम्मा आयशा अर्ज़ थी करे, या रसूल अल्लाह, फरमाइस्ता त जी महबूब अव्हां आराम कंदा आहियो? हाँ, आराम कंदो आहियां, छाजे लाइ? फरमाइस्ता त मिन अनफुसिहिम, तव्हां मझा जो आहियां, तॾहिं आराम कंदो आहियां। वरी अर्ज़ थी करे, या रसूल अल्लाह, असां त आराम कंदा आहियूं, आराम करण खां पोइ वज़ू कंदा आहियूं, तॾहिं निमाज़ पढ़ंदा आहियूं। महबूब अव्हां त आराम करण खां पोइ निमाज़ पढ़ो था, वज़ू बि नथा कयो, छाजे करे? फरमाईंदा त तव्हां मझा था आहियो, पर तव्हां सुभान अल्लाह। अम्मा आयशा अर्ज़ थी करे, त या रसूल अल्लाह, असां भी खाधो खाईंदा आहियूं, असां भी मानी खाईंदा आहियूं, पोइ क़ज़ाए हाजत जे लाइ ज़रूरत पवंदी आहे, अव्हां भी खाधो खाओ था, क़ज़ाए हाजत जे लाइ भी वञो था। फरमाया त हाओ, मिन अनफुसिहिम, तव्हां मझा जो आहियां। पोइ महबूब असां मझा को वञे थो, क़ज़ा हाजत करण खां पोइ उते कान का शइ मौजूद हूंदी आहे, आम माण्हू वञे थो, उन जी बदबू हूंदी आहे, पर या रसूल अल्लाह, अव्हां विया हुयऊं, तव्हांजे मोटण खां पोइ मां आयशा सिद्दीक़ा उन जॻह ते वई हुयसि, ॾिसण वई हुयसि, छा माजरा आहे, कहिड़ो तरीक़ो आहे, कीअं महबूब क़ज़ा हाजत कई आहे। त महबूब जे उम्मतनि खे ॿुधाया, मुस्तफ़ा क़ज़ाए हाजत हिन तरीक़े सां कई आहे। पर महबूब जॾहिं उते जो वियसि, ॾिठमि ॿी त का बि शइ मौजूद न हुई, खुशबू अहिड़ी हुई जो मुश्क ऐं अंबर पोइते हुजे, मुस्तफ़ा हुन जी खुशबू वठी। पाण फरमाइस्ता त हाओ, क़ज़ा हाजत कंदो आहियां, उहा मिन अनफुसिहिम, तव्हां मझा आहियां, पर जॾहिं क़ज़ा हाजत ख़त्म थिए, उते का शइ न हूंदी आहे सवाइ खुशबू जे। ऐं इन जे करे जो आयशा, तव्हां जहिड़ो न आहियां, मां मुस्तफ़ा जी हक़ीक़त नूर आहे, मुंहिंजो लिबास बशरी। हाणे त टाइम